जे रोवण सां रीझनि त सारी राति रोआं, पर हिकु तहक़ीक़ चवे थी त औरतुनि जो रोवण मर्दनि खे रीझाए विझंदो आहे। नंढड़ा ॿार ॻाल्हाए त नाहिनि सघंदा, पर पंहिंजे वालदेन आॾो रोई ॾींदा आहिनि ऐं वालदेन खां हर उहा ॻाल्हि मञाए वठंदा आहिनि जेका हू चाहींदा आहिनि। औरतुनि जे मामले में बि ईअं ई आहे। औरतूं जेकॾहिं रोईंदियूं आहिनि त मर्दनि जी दिलि नरम थी पवंदी आहे या उन्हनि जी कावड़ लहण शुरू थी वेंदी आहे। इन में को शक न आहे त रोवण हिकु जज़्बाती अमल आहे, पर औरत जे लुड़कनि में अहिड़ो मादो हूंदो आहे जेको दिमाग़ खे कीमियाई सिग्नल ॾींदो आहे, जंहिंजे नतीजे में कावड़ ख़तम थी वेंदी आहे ऐं मर्द जी दिलि नरम थी पवंदी आहे। अहिड़ी तहक़ीक़ वेज़बेन इंस्टीट्यूट ऑफ साइंस तरफ़ां कई वई आहे, जंहिंमें लेखकनि इंकिशाफ कयो त औरतुनि जा ॻोढ़ा मर्दनि जी कावड़ में 40% घटिताई आणनि था। साइंसदाननि जो ख़्यालु आहे त सभिनी इंसानी ॻोढ़नि जो हिकु जहिड़ो असर थी सघे थो। न्यूरोबायोलॉजी जे प्रोफेसर नोम सोबल चयो आहे त इहो हैरान कंदड़ आहे त थोरा ॻोढ़ा कावड़ खे घटाए छॾींदा आहिनि। जॾहिं हीअ तहक़ीक़ कई वई त 25 मर्दनि खे का शइ सिंघण लाइ ॾिनी वई, पर खेनि इहो न ॿुधायो वियो हो त उहा कहिड़ी शइ आहे। उहे ॻोढ़ा असुल में 6 औरतुनि जा हुआ जिन खे ॾुखोईंदड़ फिल्मूं ॾेखारे रोआरियो वियो हो ऐं पोइ उन्हनि जा ॻोढ़ा गॾु कया विया। PhD जी शागिर्द शानी एग्रोन चयो त ॻोढ़ा ॾियण लाइ असांखे घणो करे औरतियूं मिलियूं, छो त औरतुनि लाइ रोअण बि सवलो हूंदो आहे। तहक़ीक़ मां ख़बर पई त ॻोढ़ा मर्दनि में कावड़ वधाईंदड़ हार्मोन टेस्टोस्टेरोन जी सतह खे घटाइनि था, पर हिन वक़्तु इहो नाहे ॾिठो वियो त ॻोढ़नि जो रवियनि ते कहिड़ो असरु पवे थो। औरतुनि जा ॻोढ़ा सिंगारण खां पोइ मर्दनि खे अहिड़ी गेम खेॾाई वई हुई जंहिंमें कावड़ ॾियारण, मिसाल तौरु पलांद वठण ऐं पैसो गॾु करण वग़ैरह जहिड़ियूं रांदियूं शामिल हुयूं। पर गेम खेॾण खां पोइ मर्दनि जी कावड़ में 43% खां वधीक घटिताई अची वई। माहिरनि खे ख़बर पई त कावड़ ॾियारींदड़ हार्मोन्स में मामूल खां वधीक का बि वाध न थी।